नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में जस्कम ऐं घांगरा बिरादरी जे माण्हुनि पारां खानवाण पुलिस ख़िलाफ़ हारून कलोड़ो, अज़ीज़ घांगरो, सुल्तान घांगरो, ज़ाहिद मल्ला, वकार गोपांग ऐं ॿियनि जी अॻुवाणी में नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ चयो त खानवाण जो SHO सिद्दीक जतियाल बासर जी वंगार वेंदे रिश्वत वठी जस्कम यूनिट कंडियारो जे कारकुन सोहेल घांगरो ते कूड़ो फुर जो केस दाख़िल करे छॾियो। हिननि चयो त कुझु ॾींहं अॻु बासर जे सोहेल घांगरो सां मुंहुं मारी थी हुई, पर SHO खानवाण वंगार वेंदे फुर जो केस दाख़िल कयो वियो, जंहिं करे क़ौमी कारकुननि में घांगरा बिरादरी जे माण्हुनि में ताह पखड़ियल आहे। सोहेल घांगरे ते अॻे बि केस दाख़िल न आहे। हिननि मुतालबो कयो त नोटिस वठी सोहेल घांगरो ते दाख़िल कूड़ी FIR ख़त्म करे बासर SHO खानवाण खिलाफ कानूनी कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।